तव्हांखे दान करण जो मौक़ो छो थो मिले? इन करे थो मिले छोकी सभिनि सां वठी इहा शइ था वठी ॾियनि। छा? हिकु न्याणी नुंहुं न, हिकु पंहिंजे घर में जेको न्याणी हूंदी आहे उन न्याणीअ खे वठी करे था अचनि। कंहिं युग में 16 श्रृंगार तव्हांखे पातल आहे। जेको माण्हू नुंहं जे रूप में वठी ईंदो आहे न त उहा नुंहं ई हूंदी आहे, और जंहिं रूप में माण्हू न्याणी खे वठी करे ईंदो आहे त पोइ न्याणी ई हूंदी आहे। हिन करे जे पिता हुन सां पहिरियों तव्हांखे चंद्रशेखर जो मौक़ो ॾिनो न ॾिनो। अॼु मां छो थो ॾियां तव्हांखे मौक़ो कि जॾहिं पिता जॾहिं शुभ विवाह, ये केरु आहिनि दशरथ राज, ये केरु आहिनि जनक राम सुन जनक राज और दशरथ राज। दशरथ ने अपनी बहू से कहा था लक्ष्मी मत, हे माता इहो पकड़ सोनो चांदी हीरा जवाहरात सभिनि सां वॾी ख़ुशी मूंखे इहा आहे कि अॼु मुंहिंजे घर में न्याणी थी अचे। जीअं महिल धीअ घर में हुई उन महिल त दुख न थींदो आहे, जंहिं महिल घर में वेंदी आहे दुख थींदो आहे, न्याणीअ खे परेशानी थींदी आहे, उन महिल उनखे उन सां वधीक दुख थींदो आहे कि मां इहो छा करे वेंदी। न्याणी वही रोटी खाए पई कि दिक़त थी। पर अॼु मां आशीर्वाद थो ॾियां कि बेटा तूं जंहिं युग में आहीं इहो युग में बेटा तुंहिंजो जीवन सफल रहे। चओ इहे जंहिं युग में आहीं जे युग में तुंहिंजो जीवन सफल रहे। कन्यादान 8:30 बजे मां तोखे इन पवित्र युग में कयो आहे।